टाउन कमेटी प्रालो जे 7 वार्ड में पब्लिक हेल्थ इंतज़ामिया ऐं प्रालो टाउन कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर जी न हली सबबि गुलाबंद शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। हीअ ओलियान ऐं सूफ़ियान जो शहर टाउन कमेटी प्रालो तालुके जो दर्जो रखण बावजूद भी पब्लिक हेल्थ इंतज़ामिया ऐं सियासी वर चढ़ियल टाउन कमेटी प्रालो गुलाबंद शहर सॼो वेंदो आहे। हर तरफ़ ख़ुशबू ख़ुशबू हूंदी आहे। बदकिस्मतीअ सां चयो थो वञे त हिन खे अलाए कंहिंजी नज़र लॻी वई जो हर हंधि बदबू ऐं बदबू फैलियल नज़र अचे थी। हर हंधि अतर जो पाणी न आहे, हीअ गटरनि जो किनो पाणी इस्तेमालु ऐं रोडनि ऐं रस्तनि ते नज़र अची रहियो आहे। ऐं पब्लिक हेल्थ जे स्कीमियूं केतिरा ई दफ़ा किरोड़नि तौर ते अची वयूं, पर हितां जे इंतिज़ामिया ऐं हितां जा मुलाज़मनि जी बेध्यानी सबबि हितां जा लॻल सरकारी मोटर पिणु चोरी कया था वञनि ऐं इंतिज़ामिया पब्लिक हेल्थ जी पंहिंजे कूड़नि बिलनि में ठाहिण में मसरूफ़ लॻी पई आहे। आवाज़ नियादली सोलंगी एडमिन।